घोटकी जिले में 17 ॼणनि में कोरोना जी तस्दीक थी आहे, जंहिं बाद मुतासरनि जो अंग 72 थी वियो आहे। सेहत खाते जी टीम पारां घोटकी, डहरकी ऐं उबावड़ो जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 163 माण्हुनि जा सैंपल वरिता विया, जिन मां 17 ॼणनि में वायरस जी तस्दीक थी आहे, जॾहिं त 114 माण्हुनि खे क्लियर करार ॾिनो वियो आहे। उन सिलसिले में कोरोना मुतासरनि में 13 ॼणनि जो तालुक़ु उबावड़ो जे 8 ॻोठनि सां आहे, जन एहसास इमरजेंसी केस तहत रक़म हासिल कई हुई। अहिड़ी रीति हिकु मरीज़ डहरकी ऐं 2 मरीज़नि जो तालुक़ु घोटकी सां आहे, जिन खे करंटीना कयो वियो आहे। जॾहिं त हिन वक़्त ताईं ज़िले में 191 केस रजिस्टर्ड थिया आहिनि, जिन मां 118 मरीज़ सिहतयाब थी पंहिंजनि घरनि ॾांहुं वञी चुका आहिनि, जॾहिं त हिकु मरीज़ फौत थी वियो आहे। कोरोना मुतासरनि जे वास्तेदार माण्हुनि जा सैंपल हासिल करण जो सिलसिलो जारी आहे, जंहिं तहत गुज़िरियल 5 ॾींहनि दौरान 521 नमूना वरिता विया हुआ, जिन मां 180 ॼणनि जो रिज़ल्ट अचणो आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।